ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 5/2/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार, हिन शरीर रूपी कपिड़े खे हिते ई छॾिणो आहे, इन करे हिन सां ममत्व मिटाए ॾियो। कोई बि मित्र संबंधी यादि न अचे असांखे। प्रश्न आहे, जंहिं ॿारनि में योग बल आहे उन जी निशानी छा आहे? उत्तर आहे, उन्हनि खे कहिड़ी बि ॻाल्हि में थोरो बि धको न ईंदो, काथे बि लॻाव न हूंदो। सम्झो अॼु कंहिं शरीर छॾियईं त दुखी न थी सघंदा, छो जी ॼाणंदा आहिनि इन्हनि जो ड्रामा में एतिरो ई पार्ट हुयो। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो शरीर वठंदी। ओम शांति। ये ज्ञान ॾाढो गुप्त आहे, इन में नमस्ते बि न चइणी पवंदी आहे। दुनिया में नमस्ते अथवा राम राम आदि चईंदा आहिनि, हिते इहे सभु ॻाल्हियूं हली न सघनि, छो जी इहे हिकु फैमिली आहे। फैमिली में हिकु ॿ खे नमस्ते व गुड मॉर्निंग करूं एतिरो शोभतो न आहे। घर में त खाइणो पीअणो, ऑफिस में वञो पोइ अचो, इहे हलंदो रहंदो आहे। नमस्ते चइण जी दरकार न रहंदी आहे। गुड मॉर्निंग जो फैशन बि यूरोपियन सां निकितो आहे, न त अॻियां कुझु हलंदो न हुयो। कोई सत्संग में आपस में मिलंदा आहिनि त नमस्ते कंदा आहिनि, पांव पाईंदा आहिनि। ये पांव आदि पाइण नम्रता जे लाइ सेखारींदा आहियूं। हिते त तव्हां ॿारनि खे देही अभिमानी ठहिणो। आत्मा खे छा कंदी? पोइ बि चइणो त हूंदो आहे, जीअं बाबा खे चईंदा आहिनि, बाबा नमस्ते। हाणे बाबी चईंदा आहिनि, मां साधारण ब्रह्मा द्वारा तव्हांखे पढ़ायां थो, इन्हनि द्वारा स्थापना करायां थो। कीअं? सो त जॾहिं बाप सम्मुख अचे तॾहिं सम्झावे न त कोई कीअं सम्झे। इहे बाप सम्मुख वेही सम्झाईंदा आहिनि त ॿार सम्झंदा आहिनि। ॿारनि खे नमस्ते करणी पवंदी आहे, बाप दादा नमस्ते। ॿाहिरां वारा अगरि इहे ॿुधनि त मूंझदा कि इहे छा चईंदा आहिनि। बाप दादा डबल नाम बि ॾाढे मनुष्यनि जो हूंदो आहे, जीअं लक्ष्मी नारायण राधे कृष्ण बि नाम आहिनि। इहे त जीअं स्त्री पुरुष इकट्ठा थी विया। हाणे इहे त बाप दादा आहिनि, इन ॻाल्हियुनि खे तव्हां ॿार ई सम्झी सघंदा आहियो। ज़रूरु बाप वॾो ठहरियो न, उहो नाम भर डबल आहिनि परंतु हिकु ई आहे, पोइ ॿई नाम छो रखिया आहिनि? त बाबा चवनि था, हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे रॉन्ग नाम आहे। बाबा खे ॿियो त कोई पहचाने न सघे। तव्हां चईंदा आहियो नमस्ते बाप दादा, बाप पोइ चईंदा आहिनि नमस्ते जिस्मानी रूहानी ॿार, परंतु एतिरो लंबो शोभतो न आहे। अक्षर त राइट आहे। तव्हां हाणे जिस्मानी ॿार बि आहियो त रूहानी बि आहियो। शिव बाबा सभी आत्माउनि जो बाप आहिनि, प्रजापिता बि ज़रूरु आहे न। प्रजापिता ब्रह्मा जी संतान भाउ भेण आहे। प्रवृत्ति मार्ग थी वेंदो आहे त तव्हां सभु आहियो ब्रह्म कुमार कुमारियूं। ब्रह्म कुमार कुमारियूं थियण सां प्रजापिता जी बि सिद्ध थी वेंदो आहे। इन में अंधश्रद्धा जी कोई ॻाल्हि न आहे। चओ ब्रह्म कुमार कुमारियुनि जो बाप सां उन्हनि खे वरसो मिलंदो आहे, ब्रह्मा सां न मिलंदो आहे। ब्रह्मा बि शिव बाबा जो ॿार आहे। सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा विष्णु शंकर इहे रचना आहे। इन्हनि जो रचयिता शिव आहे। शिव जे लाइ त कोई चई न सघे कि इन्हनि जो क्रिएटर केरु। शिव जो क्रिएटर कोई हूंदो न आहे। ब्रह्मा विष्णु शंकर इहे रचना आहे।
इन्हनि जे बि मथां आहे शिव, सभी आत्माउनि जो बाप। हाणे क्रिएटर आहे त पोइ प्रश्न उठंदो आहे कॾहिं क्रिएट कई? न, इहे त अनादि आहे। एतिरी आत्मायूं कॾहिं क्रिएट कई, ये प्रश्न न उठंदो आहे। ये अनादि ड्रामो हलियलु ईंदो आहे, ये बेअंत आहे। जीअं हिकु एटम मां ॾाढा सारा एटम्स निकिरंदा आहिनि, त ईअं हिकु शिव बाबा मां जो बि आत्मायूं चईंदा आहिनि शिव बाबा जी अंश आहिनि, लेकिन अंश आहिनि उहे त ॿार आहिनि। जी शिव बाबा बि हिकु आत्मा आहे, असां बि हिकु आत्मा ई आहियूं, है न। लेकिन शिव बाबा शक्तिशाली आहे, त इहे असां सोचे सघंदा आहियूं जी शिव पहिरियों हिकु एटम फूटियो हूंदो, उन मां पहिरियों 8 आत्मायूं निकितियूं हूंदियूं, पोइ उन मां ओतिरियूं पोइ धीरे धीरे ॾाढी सारी आत्मायूं निकितियूं हूंदियूं। त बाबा असांखे चवनि था कि हीअं न चई सघंदा आहियूं कि शिव बाबा कॾहिं क्रिएट कई। इहे त अनादि ड्रामो हलियलु ईंदो आहे, बेअंत आहे न, इन्हनि जो हाणे अंत न थींदो आहे। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿारनि में बि नंबरवार सम्झंदा आहिनि। इहे ॾाढो सहज आहे, हिकु बाप जे सवाइ ॿियो कंहिंसां लगाव न हुजे। कोई बि मरे या जिए, गायन आहे न, अम्मा मरे त बि हलवा खाओ, सम्झो कोई मरी वेंदो आहे, फ़िक्र जी ॻाल्हि न आहे, छोकी ड्रामा अनादि ठहियलु आहे। ड्रामा अनुसार हुनखे इन समय वञिणो हुयो, इन में करे ई छा सघंदा आहियूं, ज़रा बि दुख थियण जी ॻाल्हि न आहे। इहा आहे योग बल जी अवस्था। बाबा चवनि था इहा आहे योग बल जी अवस्था। लॉ चईंदो आहे ज़रा बि धको न अचिणो खपे। सभु एक्टर्स आहिनि न, पंहिंजो पार्ट वॼाईंदा रहंदा आहिनि। ॿारनि खे ज्ञान मिलियलु आहे न, बाप खे चईंदा आहिनि हे परम पिता परमात्मा अची करे असांखे वठी हलो, एतिरा सभु शरीरनि जो विनाश कराए सभी आत्माउनि खे साथ वठी हलो। इहे त ॾाढो भारी कमु आहे। बाबा चवनि था हिते कोई हिकु मरदो आहे त 12 मास रोईंदा रहंदा आहिनि। बाबा त एतिरी सारी ढेर आत्माउनि खे वठी वेंदा, सभिनि जो शरीर हिते ई छुटिजी वेंदो, है न। ॿार ॼाणंदा आहिनि महाभारत लड़ाई लॻंदी त मच्छरनि सां दृश्य वेंदासीं, नेचुरल क्लैमिटीज़ बि अचणियूं आहिनि, इहा सॼी दुनिया बदिलंदी आहे न। हाणे ॾिसो इंग्लैंड, रशिया आदि केतिरा वॾा आहिनि। सतयुग में इहे सभु हुया छा? दुनिया में इहे बि कंहिंखे ॿुधी में न ईंदो आहे कि असांजे राज्य में कोई बि हीअं न हुया, हिकु ई धर्म हुयो, हिकु ई राज्य हुयो। तव्हां में बि नंबरवार आहिनि। दुनिया में इहे कंहिंजी ॿुधी में न ईंदो आहे कि असांजे राज्य में हीअं कोई बि न हुया, हिकु ई धर्म हुयो, हिकु ई राज्य हुयो। तव्हां में बि नंबरवार आहिनि जंहिंजी बुद्धि में सुठी रीति विहणो आहे। अगरि धारणा थिए त उहो नशो सदैव चढ़ो रहे, है न। तव्हां में बि अगरि धारणा थिए त उहो नशो सदैव चढ़ो रहे। नशो कोई खे ॾाढो मुश्किल चढ़ी सघंदो आहे, नशो कंहिंखे ॾाढो मुश्किल चढ़ी सघंदो आहे। बाबा चवनि था त हाणे बाबा चवनि था नशो मित्र संबंधी आदि सभु तरफ़ सां यादि निकिरे हिकु बेहद जी ख़ुशी में ठहिरी वञे, ॾाढी कमाल आहे। बाबा चवनि था धारणा थिए त उहो नशो चढ़े, है न। बुद्धि में सुठी रीति वे, धारणा थिए त नशो चढ़े। ऐं धारणा करण लाइ
बुद्धि में वो विहारण लाए, मित्र संबंधी आदि सां बुद्धि कढणी पई। हाँ, ये भी अंत में थींदो, पिछाड़ी में ही कर्मातीत अवस्था खे पाए वठंदा। शरीर सां बि बाण टुटिजी वञे, बसि हाणे असां वेंदा आहियूं, इहे जीअं कॉमन थी वञे। जीअं नाटक वारा पाठ वॼाइनि पोइ वेंदा आहिनि न घर, इहे देह रूपी कपिड़ो त तव्हांखे हिते ई छॾिणो आहे। इहे कपिड़ा हिते ई वठंदा आहियूं, हिते ई छॾंदा आहियूं। शरीर रूपी कपिड़ो असां हिते ई वरितो आहे, हिते ई छॾे करे मथे हली वेंदासीं। पोइ वापसि नए शरीर रूपी कपिड़े में ईंदासीं। इहे सभु नई ॻाल्हियूं आहिनि, तव्हांजी बुद्धि में आहे ऐं ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहे। अलफ़ ऐं बे अलफ़ आहे सभिनि खां मथे। चईंदा बि आहिनि ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश, विष्णु द्वारा पालना। अच्छा, बाक़ी शिव जो कमु छा आहे? उच शिव बाबा जो उन्हनि खे कोई बि ॼाणंदा न आहिनि। चई ॾींदा आहिनि उहो त सर्वव्यापी आहे। इहे सभु हुननि जा ई रूप आहिनि। सॼी दुनिया जी बुद्धि में इहो पको थी वियो आहे, इन करे सभु तमो प्रधान थी विया आहिनि। बाबा चईंदा आहिनि सॼी दुनिया दुर्गति खे पायल आहे। छोजो भॻवान जी ई निंदा कंदी आहे। पोइ असां ई अची करे सभिनि खे सदगति ॾींदा आहियूं। अगरि सर्वव्यापी आहे त छा सभु भॻवान ई भॻवान आहिनि? हिकु तरफ़ चईंदा आहिनि ऑल ब्रदर्स, पोइ चई ॾींदा आहिनि ऑल फादर्स। सम्झंदा न आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे ॿीहर जो बाप चईंदा आहिनि, ॿार मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थियनि। तव्हां हिन दादा जो व मम्मा खे बि यादि करिणो आहे। तव्हांखे हिन दादा खे व मम्मा खे बि यादि करिणो आहे। बाप त चईंदा आहिनि कि न मम्मा न बाबा कोई दुनिया में तव्हांखे हिन दादा बाबा चवनि था कि तव्हांखे न दादा व मम्मा खे बि यादि न करिणो आहे। बाप त चईंदा आहिनि न मम्मा न बाबा कोई जी महिमा कुझु बि न आहे। शिव बाबा न हुजे हा त ब्रह्मा बि छा करे आहे। इन्हनि खे यादि करण सां छा थींदो? हा, तव्हां ॼाणंदा आहियो इन्हनि द्वारा बाबा असांखे वरसो ॾियनि था, इन सां न। तव्हां ॼाणंदा आहियो इन्हनि द्वारा असां बाप सां वरसो वठूं था, ब्रह्मा सां नथा वठूं। इहे बि उन्हनि खां वरसो वठनि था, त यादि शिव बाबा खे करिणो आहे न। इहे त जीअं विच में दलाल आहे। ॿारनि जी सगाई थींदी आहे तॾहिं यादि त हिक ॿिए खे कंदा न। शादी कराइण वारा त विच में दलाल ठहिरिया। इन्हनि द्वारा बाप त आत्माउनि जी सगाई पाण सां गॾु कराईंदा आहिनि। इन करे गायन बि आहे सतगुरु मिलियो दलाल जे रूप में। इन करे गायन आहे सतगुरु मिलियो दलाल जे रूप में। सतगुरु कोई दलाल न आहे। सतगुरु त निराकार आहे न। भल गुरु ब्रह्मा गुरु विष्णु चईंदा आहिनि, परंतु उहो कोई गुरु त आहिनि न। सतगुरु हिकु बाप ई आहे जो सर्व जी सदगति कंदा आहिनि। बाबा तव्हांखे सेखारियो ऐं जॾहिं तव्हां ॿियनि खे बि रास्तो ॿुधाईंदा आहियो त सभिनि खे चईंदा आहियो ॾिसंदे हुए बि न ॾिसो। बुद्धि शिव बाबा तरफ़ लॻी रहे। इन्हनि अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियूं उहो क़ब्र दाख़िल थियणो आहे। यादि हिकु बाप खे करिणो आहे, न कि इन्हनि खे। बुद्धि चईंदी आहे इन्हनि सां थोरी वरसो मिलंदो, वरसो त बाप सां मिलंदो, वञिणो बि बाप वटि आहे। स्टूडेंट खे थोरी यादि कंदा। स्टूडेंट त टीचर खे यादि कंदा न। स्कूल में जो तिखा ॿार हूंदा आहिनि उहो बि ॿियनि खे बि उठाइण जी कोशिशि कंदा आहिनि। बाप बि चईंदा आहिनि हिकु ॿ खे ऊचो उठाइण जी कोशिशि करो, परंतु तक़दीर में न त पुरुषार्थ बि न कंदा आहिनि, थोरे में ई राज़ी थी वेंदा आहिनि। सम्झाइणो खपे। प्रदर्शनी में ॾाढा ईंदा आहिनि। ॾाढनि खे सम्झाइण सां उन्नति ॾाढी थींदी आहे।
निमंत्रण ॾेई करे मंगाईंदा आहिनि त वॾा वॾा समझदार आदमी ईंदा आहिनि। बिगर निमंत्रण सां त कई प्रकार जा माण्हू अची वेंदा, छा उल्टो सुल्टो बकदा रहंदा आहिनि। रॉयल मनुष्यनि जी चाल चलन बि रॉयल हूंदी आहे। त प्रदर्शनी ते निमंत्रण ॾेई करे उन्हनि खे मंगवाईंदा आहियूं। वॾा वॾा समझदार माण्हू ईंदा आहिनि। निमंत्रण बिना त जो माण्हू ईंदा आहिनि उहो उल्टो सुल्टो बकदा रहंदा आहिनि। रॉयल मनुष्यनि जी चाल चलन बि रॉयल हूंदी आहे। रॉयल आदमी रॉयल्टी सां ई अंदरि घुसंदो। चलन में बि ॾाढो फ़र्क़ु रहंदो आहे। उन्हनि में चलन जी ॻाल्हाइण जी कोई फज़ीलत न रहंदी आहे। जेका माण्हू अची वेंदा आहिनि बिना निमंत्रण, सभु न, कोई त सुठा बि हूंदा आहिनि। मेले में बि सभी प्रकार जा अची वेंदा आहिनि, कंहिंखे मना न कबी आहे। इन करे किथे बि प्रदर्शनी में निमंत्रण कार्ड ते मंगाईंदा आहियो त रॉयल सुठा माण्हू ईंदा आहिनि। पोइ उहो ॿियनि खे वञी करे ॿुधाईंदा आहिनि। कॾहिं फीमेल्स जो प्रोग्राम रखो त सिर्फ़ु फीमेल्स ई ईंदी। ॾिसो छो जी किथे फीमेल्स ॾाढी पर्दे नशीन थींदी आहे, त सिर्फ़ु फीमेल्स जो प्रोग्राम हुजे, मेल कोई बि न अचे। बाबा सम्झाईंदा आहिनि, पहिरियों तव्हांखे इहो सम्झाइणो आहे कि शिव बाबा निराकार, शिव बाबा ऐं प्रजापिता ब्रह्मा ॿई बाबा थी विया। ॿई हिकु रस त थी न सघनि, त ॿई बाबाइनि सां वरसो मिले। ॿई बाबा आहिनि, ॿई हिकु रस त थी न सघे जो ॿिन्हिनि बाबाइनि सां वरसो मिले। वरसो दादा जो या बाप जो मिलंदो आहे। दादे जी मिल्कियत ते हक़ लॻंदो आहे न। भल कहिड़ो बि कपूत ॿार हूंदो आहे त बि दादे जो वरसो मिली वेंदो। इहे हिते क़ाइदो आहे। सम्झंदा बि आहिनि इन्हनि जा पैसा मिलण सां हिकु वर्ष जे अंदरि उड़ाए ॾींदा। लेकिन गवर्नमेंट जा लॉ अहिड़ा आहिनि जो ॾियणो पवंदो आहे। मतिलबु ॿार अगरि पतो आहे या उड़ाए छॾंदो, लेकिन गवर्नमेंट जो लॉ अहिड़ो आहे जो ॾियणो पवंदो। गवर्नमेंट कुझु करे न सघंदी आहे। बाबा त अनुभवी आहे न। हिकु राजा जो ॿारु हुयो, 1 करोड़ रुपए 12 मास में ख़तमु करे छॾियईं। ईअं बि हूंदा आहिनि। शिव बाबा त न चईंदा न कि असां ॾिठो, इहे दादा चईंदा आहिनि असां ॾाढो ईअं मिसाल ॾिठा आहिनि। हीअ दुनिया त ॾाढी ई गंदी आहे। ये पुरानी दुनिया है न, पुराणो घर आहे। पुराणे घर खे हमेशह तोड़णो हूंदो आहे। इन लक्ष्मी नारायण जी राजाई घर ॾिसो केतिरो फर्स्ट क्लास आहे। हाणे तव्हां बाप द्वारा सम्झो था, ॿियो तव्हां बि नर सां नारायण ठाहींदा आहियो। इहा आहे सत्यनारायण जी कथा। इहे बि तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। तव्हां में बि पूरा फ्लावर्स हाणे ठहिया न आहिनि। इन में रॉयल्टी ॾाढी सुठी खपे। तव्हां उन्नति खे दिन प्रतिदिन पाईंदा रहंदा आहियो। फ्लावर्स ठहींदा वेंदा आहियो न। तव्हां ॿार प्यार सां चईंदा आहियो बाप दादा। इहे बि तव्हांजी नई भाषा आहे जो मनुष्य जी सम्झ में न अची सघंदी आहे। सम्झो बाबा किथे बि वञे त ॿार चईंदा आहिनि बाप दादा नमस्ते। बाप रिस्पॉन्ड ॾींदा आहिनि रूहानी जिस्मानी ॿारनि खे नमस्ते। इहे चइणो पए। कोई ॿुधंदा त चईंदा इहा त कोई नई ॻाल्हि आहे। बाप दादा इकट्ठा कीअं चईंदा आहिनि। बाप ऐं दादा ॿई ईअं कॾहिं न थींदो आहे।
नाम बि ॿई अलॻि आहिनि। शिव बाबा ब्रह्मा दादा, तव्हां हिन ॿिन्हिनि ॿारनि जा ॿार आहियो। तव्हां हिन ॿिन्हिनि जा ॿार आहियो। शिव बाबा ब्रह्मा दादा, तव्हां हिन ॿिन्हिनि जा ॿार आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो इन्हनि जे अंदरि शिव बाबा वेठो आहे। असां बाप दादा जा ॿार आहियूं। इहे बि ॿुधी में यादि रहे त ख़ुशी जो पारो चढ़ो रहे, है न? त ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। ऐं ड्रामा में बि पको रहणो आहे। सम्झो कोई शरीर छॾे वञी करे ॿियो पार्ट विझाई। हर हिकु आत्मा खे अविनाशी पार्ट मिलियल आहे। इन में कुझु बि ख़्यालु थियण जी दरकारु न आहे। उन्हनि खे ॿियो पार्ट विझाइणो वियो, वापसि त बुलाए न सघंदासीं। ड्रामो आहे न, इन में रोइण जी कोई ॻाल्हि कोन्हे। अहिड़ी अवस्था वारा ई निर्मोही राजा वञी करे ठहींदा। सत्य में सभु निर्मोही हूंदा आहिनि। हिते कोई मरंदो आहे त केतिरा रोईंदा आहिनि। बाप खे पाए वरितो त पोइ रोइण जी दरकारु न। बाबा केतिरो सुठो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। कन्याउनि जे लाइ ॾाढो सुठो आहे। बाप फालतू पैसा ख़र्च करे ऐं तव्हां नर्क में वञी करे पओ। दुनिया में वैसे बाबा जो ज्ञान कन्याउनि जे लाइ त ॾाढो सुठो आहे। दुनिया में त ॾिसो कीअं माउ पीउ फालतू पैसो ख़र्च कंदा आहिनि ऐं पंहिंजी धीअरुनि खे नर्क में फिटी कंदा आहिनि। इन सां त चओ असां हिन पैसनि सां रूहानी यूनिवर्सिटी कम हॉस्पिटल खोलंदासीं, ॾाढनि जो कल्याण कंदासीं, त तव्हांजो बि पुण्य असांजो बि पुण्य थी वेंदो। ॿार ख़ुदि बि उत्साह में रहण वारा हुजनि कि असां भारत खे स्वर्ग ठाहिण जी लाइ तन मन धन सभु ख़र्च कंदासीं। एतिरो नशो रहणो खपे। ॾियणो त आहे, ॾियणो आहे त ॾियो, न ॾियणो आहे त न ॾियो। तव्हां पंहिंजो कल्याण ॿियनि जो कल्याण करणु न चाहींदा आहियो। एतिरी मस्ती हुजणी खपे, है न? बाबा जे कन्या खे अगरि बाबा जो ज्ञान आहे त हुन में एतिरी मस्ती हुजणी खपे कि वो पंहिंजे माउ पीउ खे चए कि ॾिसो इहो खोलो त तव्हांजो बि कल्याण थींदो, असांजो बि थींदो, ॿियनि जो बि थींदो। पैसा ॾियणा त ॾियो, न त रखो। एतिरी मस्ती हुजणी खपे। ख़ासि कुमारियुनि खे त ॾाढो खड़ो थियणो खपे। ख़ासि कुमारियुनि खे त ॾाढो खड़ो थियणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी चाल चलन ॾाढी रॉयल रखणी आहे, ॾाढी फज़ीलत सां बातचीत करणी आहे, नम्रता जो गुण धारण करणो आहे, नम्रता जो गुण धारण करणो आहे। ॿियो आहे न, अखियुनि सां जो कुझु ॾेखारे में ॾींदो आहे इहे सभु क़ब्र दाख़िल थियण आहिनि। इन जे लाइ इनखे ॾिसंदे हुए बि न ॾिसणो। पंहिंजे परम धाम में शिव बाबा खे ऐं सत्य की दुनिया में पंहिंजे महलनि खे ॾिसो, प्रकृति खे ॾिसो। हिकु शिव बाबा खे यादि करिणो आहे, कहिड़ी देहदारी खे न। वरदाना मास्टर ज्ञान सागर ठही गुड़ियनि जो खेल समाप्त करण वारा स्मृति सो समृति स्वरूप ठहो। जे भक्ति मार्ग में मूर्ति ठाहे करे पूजा आदि कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे डुबोए ॾींदा आहिनि त तव्हां हुन गुड़ियनि जी पूजा कंदा आहियो। ईअं तव्हांजे साम्हूं बि जॾहिं कोई निर्जीव आसार ॻाल्हियूं ईर्षा, अनुमान, आवेश आदि जी ईंदी आहे ऐं तव्हां हुननि जो विस्तार करे अनुभव कंदा आहियो या कराईंदा आहियो कि इहे सत्य आहे,
त इहे जीअं हुन में प्राण भरे ॾींदा आहिनि न। असां कंहिंखे अगरि ॻाल्हियूं ॿुधायूं था पंहिंजे ई अनुसार, असांखे पतो न आहे, है न, निर्जीव आसार ॻाल्हियूं, ईर्ष्या, अनुमान, आवेश आदि जी हूंदियूं आहिनि। हा शायदि हीअं कयो हुन, हीअं कयो हुन, हा हुन हीअं कयईं, के बि वश त असां हुन में जीअं प्राण भरे छॾींदा आहियूं। पोइ उन्हनि खे ज्ञान सागर बाप जी यादि सां बीती सुबीती करे स्व उन्नति जी लहरुनि में डुबोईंदा बि आहियूं। लेकिन हिन में टाइम त वेस्ट थी वेंदो आहे न। हिन करे पहिरियों साईं मास्टर ज्ञान सागर ठही स्मृति सुसमृद्धि भव जे वरदान सां हिन गुड़ियनि जे खेल खे समाप्त करो, है न। मास्टर ज्ञान सागर ठही स्मृति सुसमृद्धि भव जे वरदान सां हिन गुड़ियनि जे खेल खे समाप्त करो। स्लोगन आहे, जो समय ते सहयोगी ठहींदा आहिनि उन्हनि खे हिकु जो पदम गुण फल मिली वेंदो। अव्यक्त इशारो, एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। जो बि राजनेता आहियूं, धर्म नेता आहिनि, उन्हनि खे पवित्रता ऐं एकता जो अनुभव करायो। इन जी कमी जे कारण सत्तायूं कमज़ोर आहिनि। धर्म सत्ता खे धर्म सत्ताहीन ठाहिण जो विशेष तरीक़ो आहे। धर्म सत्ता खे धर्म सत्ताहीन ठाहिण जो विशेष तरीक़ो आहे पवित्रता खे सिद्ध करणु ऐं राज्य सत्ता वारनि जे अॻियां एकता खे सिद्ध करणो आहे। त धर्म सत्ता जे अॻियां वञी करे एक पवित्रता खे सिद्ध करो ऐं राज्य सत्ता वारनि जे अॻियां शुरू उहो पवित्र चईंदा आहिनि धर्म वारा कि असां पवित्र आहियूं, लेकिन यथार्थ पवित्रता छा आहे, है न, उहो हुननि खे वञी सिद्ध करिणो आहे। ऐं राजनीति में एकता खपे त उन्हनि जे अॻियां एकता वञी करे सिद्ध करो कि कीअं हेॾा सारा ॿार पांडव गवर्नमेंट में हेॾा सारा ॿार हिकु थी करे हलनि था। भई हुते त छा थींदो आहे, सभु हिक ॿिए खे किराइण जी कोशिशि कंदा आहिनि, लेकिन हिते बाबा जी गवर्नमेंट में सभु हिक ॿिए खे अॻियां वधाईंदा आहिनि। त हीअं सिद्ध करिणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।